नीरल मां अञा जान छुटी ही नाहे त वरी शहबाज खान अची शुरू थी वियो आहे। अम्मा असांजे नसीबनि में त अलाए छा लिखियल आहे। हाँ तुझे नसीब में नूरी। नीरल बच्चा ॾिस, घणा दफ़ा तोखे सम्झायो तम त ज़ोर जी मेहंदी नाहे लॻंदी ऐं न ई वरी इहो झुगो हलंदो आहे। मेहंदी भी लगंदी, झुगो भी हलंदो। वो तो बार बार तव्हां खे चवा त राज़ी थियो। हींअर जो हींअर हलो मूंसां, पहिरियां तव्हां खे ओए पाण खे शूट कंदुसि। तूं शहबाज खान खे पल असीं राज़ी आहियूं। मतलब शहबाज खान नूरीअ खे हवेलीअ में वठी वञणु चाहे थो। दिमाग ख़राब आहे शहबाज खान जो। हाँ संदसि जी मथे वारे प्याले जो मिजालो हारणो आहे अम्मा। अकुल सिख, मता खून करे जी। अम्मा ही रोज असांजो खून तो करे, तिन खां तो बची वेंदुसी, पर हिन बगड़ खां कॾहिं न बचंदियुसी। अम्मा इज्जत लाइ हीणो बि हालार थी सघे तो त मोई चङो आ। अच्छा नूरी, ही असांखे खणण आयो हुयो। बादल वारो कर, हिन खे केॾां बि कर, कंहिंखे बि ख़बर न पए, न त पुलिस न अची वञे। पुलिस आई त ख़ैर, केद काटे वञ बि अम्मा, इज्जत ऐं नामूस लाइ। जेल जो आज़ाब आयो न त परवाह नाहे। घबरायो न, पुलिस जी जेकॾहिं नौबत आई न त मां पाण ते हणंदुसि। मां हिन खे कंहिं हंधि उछले थो अचां। पुट ख़्याल सां, को ॾिसी न वठे। बसि तूं परेशान न थी। जज्बाती तो थियो जमेला बात ही वटे सचन वो मुंशी जो छा बिगाड़ियो। ये सरदार सकार सा बाड़ो बोलियो जो मुझे दोस्तन के बरगलाए दुश्मन बनाए छड़ियो तक। मां साख खणण लाइ तैयार आहियां। मुंहिंजो खुदा मुंहिंजो गवाह आहे त मां पंहिंजे दोस्त रियाज़त ऐं मुनवर जो कत्ल न कयो आहे। केतिरा दफ़ा दोहराईंदुसि इहो। ही मुआशरो मुनाफ़िकन जो आहे, मफ़ाद परस्तन जो आहे, मतलबिन ऐं ठोगियुनि जो आहे मेरुला। न अञा के आहिनि। कल जग में कापड़ी ईअं बि नाहे, सभु ईअं आहिनि। हा सारी ऐं सोब अहिड़नि जी आहे, पर हिननि जी त जिन्सी अलॻि आहे, जेके किराए जा क़ातिल बणिजी विया। धीरज ऐं होश सां हल। ख़ुदा खां सवाइ को बि नाहे तुंहिंजो। अथई का पुठ ऐं मुठ? ॿुधाए। ख़ुदा त आहे न, उहो त ॾिसे थो न। खबरदार गरमदाऊ पार्टी विंदो। साहब मसलो छा आहे? ने खबर अफकना जोशना बई पाण के गिरफ्तार समझो। ठीकु आहे, ॿियो त ॿुधायो। रहीम रियाज़त ऐं मुनवर जे क़त्ल केस में ॿई पाण खे गिरफ़्तार समझो। साहब हिननि टिन्हनि जी नामालूम माण्हुनि जे ख़िलाफ़ फरियादी थी साॻे थाणे ते एफआईआर मूं दर्ज कराई आहे। इन्हीअ केस में मुंहिंजी गिरफ़्तारी? उहो हली सूबेदार साहब खे ॿुधायो, वठोसि। माशाअल्लाह। तूं एतिरो सखारो थी वियो आहे जो घर वेठे दबाइण आयो आहे। जे न माण्हू घुराए में त पुज पुज थी वई ते। सरदार बैराम खान कसम करन था, खारे या मारे। आस्ते उछल सां अक तड़ वञी दंग कंदे। उतां वारी मां सटको ॾियांसि त सिधो सेवण। जे न इहो डपु हुजे हा त हिते कोन अचां। भले हिन वक़्तु तव्हां अकेलो सम्झो, पोइ जेकी कार थींदी न त तव्हां सभिनी खां सेवण विसरी वेंदी। जंप सां जोही वकड़ खाई वाही वञी पहुचंदव। मां जहिड़े जे लाइ कोन आयो आहियां, सिर्फ़ु इन जे लाइ आयो आहियां त दादन खे रोकियो असांजे तर में न घुमे। ए तूं असांजे तर में सो ॿियो ताक़ में अछड़े तितर वांगुरु कीड़ियूं कीड़ियूं शुरू कई आहे। हा नथी सुझई।
हाँ अड़े वठोस तो खबर पवेस बराम जे पर जी त केतिरो पर बराम जो हलायो गोली ओयो पी जा पुट त हलायो गोली कयो फायर मुझे मथां तहां के खबर ना है त कासिम करन था खरे या मोरे अरे हलाउस अयो लो दुनिया में सोलाक लो दुनिया में लाड़काना दिखार जैसे हर पंजे खादमन के खती में वेड़े कन्न खोले बुद्धीचर यो दादन न अचे जेकन दादन आयो न जो तो कसम करन था अरे यो मोरे हसू ओचू अरे मारक को हिन के खणायो गाड़ी तैयार करायो राजी कीअं न थींदियूं थाणो धड़की आहे ने धड़की ना है अॼु शबाण खे मञाए आई आहियां थाणो सच थी चवीं छो थाणो कॾहिं कूड़ ॻाल्हायो आहे छा वॾी ॻाल्हि थी वई थाणो मूंखे अञा बि वेसा नथो अचे त पोइ वञ पुछी आ पर त न आहिनि न मूंसां हा कई अथनि अॻे महीने जी 9 तारीख़ कवल खे वनवा में विहारण जी तारीख़ बि ॾेई आई आहियां छाची तारीख़ अरे अब्बा तुंहिंजे निकाह जी ॿियो वरी छाजी चाची सच थी चई न बाक़ी कच थाणो धाणो आ शफन ये न चओ शफन दाणो थाणो आ दाणो जेको न समझे न वो काणो बल्ले दंद था टेड़ियो पेरी दंदण त ॾियो ये हेडा दंद ॾिठा तो आईने में ॾिसंदे हां थो फिरे एडी उम्र आंदी थो मुखे याद ना है जो कॾहिं दंदड़ ॾिनो हुजेव ए बुद्धमान बुद्धू बोलाई बकरी दंदड़ ॾियण थी सेखारे असांखे चाचा चाची खे न चओ चाची किरोड़न जो कम कयो आ किरोड़न जो दादन अच फाट बिठो छो वे न अच पुट मुझे पासे में वे त निरड़ चुमिया अज त वडी मेहरा मामे वट मुझा प्यारा भाणजे तोला मेहर न हुंदी त बियो केला हुंदी सब दिसन ताई दाबे दबदबे वारो सत कोने से धाणो नाव तो चल कोसो वा न लगेस अलाए मां निंड में आहियां या तव्हां सब जागन हूं दादन पुट निंड में केर भी कोने को जे जाग में आयो ऐं निंड में न आयो त पोइ मोजी हिक ॻाल्हि कोर सां ॿुधो ॿुधायो पुट हाणे हिक न पर 100 ॻाल्हियूं ॿुधबियूं तुंहिंजूं जेका न बकवास मामी करे या अम्मा सां उहा मां ॿीहर न ॿुधां जेकॾहिं ॿीहर ॿुधम त पोइ मामी गुस्सा टिलंदी कमल खे थी घटि वधि ॻाल्हाए छाजो संग छाजी तारीख़ ॿीहर था ॿारियो सुल बेले वांगुरु ॿरी वेंदव
अमा तू रोए थी ना तो मुझे हाओ में चक था पवन, मुझे अंदर तो सड़े न रही थी कर मुखे बुधाए तो सही गाल छाए जेस ताईं न बुधाईंदी है तो मुखे की खबर पवंदी तू रोए छो थी। को मसलो ना है, बस तू खुश हो जा ऐ सलामत हुजी सदाई मगर रोइण दे मुझे नसीबन ते हाय हाय। आमीन। अमा जेसी ताईं न बुधाईंदी है न तेसी ताईं मुझे दिल के खाट लगंदो रहंदो। बुधाए मां मुखे छड़ तो मोमल माणी आहे न। हां हाणे मैं दिरोती तू मोचू मार खुश थिया। मोमल तो अमा के कुछ चयो छा? न सोढल मुंहिंजी ज़ुबान सड़े जेकॾहिं हिकिड़ो लफ़्ज़ बि निकितो हुजे चाची जे लाइ। मुंहिंजी त ॼण मां आहे ऐं मां खे को कुझु चवंदो जेको बि चवे थी न त मां चुपचाप साहां थी। हाय हाय ऐ मूं सामो कोड़ ज़ुल्म त ॾिसो अबा ही कोड़ी थई वॾी कोड़ी मकरेल थई जी ॻाल्हियुनि ते न लॻ जाए मुंहिंजा बच्चा जी ॻाल्हियुनि ते न लॻ जाए वॾी फिरे बेड़ा ॾाइण। हाय हाय ऐ मूंसां ज़ुल्म त ॾिस ऐं ॾाइण जादूगर बणिजी ऐं मुंहिंजे शींहं जहिड़े बचड़े खे सेड़ बणाए छॾियो अथसि। ऐं सारा सुन के न पंहिंजो पाण खे न मारे त छा करे ॾाइण अची ज़ुल्म करे छॾियो आहे। चाची बात कर तीअ ॼिभ कढी घिटी में न उछले छॾे चाची। अमा अमा तो मुखे आज़माइश जे जार में उछले छॾियो आहे। सोढल सेहड़ न शींहं आ शींहं सो भी बब्बर शींहं सोढल जी झड़प अमा हाथी हंधो न चुरे। तू मुखे सेहड़ थी चए? आयो आयो दर तो भजे मां ॾिसी अचां थो। पुलिस मुझे दर ते पुलिस जेमल तेमल ॾिस इहो भॻो बीठो आहे मुंहिंजे दर ते पंहिंजे अमले सां गॾु। अॼु हिननि खे जीअरो नाहे छॾणो अॼु हिननि खे जीअरो उफट थो मारियां। छा थियो अबा सोढल अलाए छा आहे? अबा 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 सोढल रिपीटर छो? अमा जेमल ॾिस इहा पुलिस मुंहिंजे दर ते भॻी बीठी आहे इन जे करे खयो आहे। पुलिस? हा पुलिस। मोमल अॼु हिन रिपीटर सां पुलिस पूरी ॾिसंदी आहे मोल ॾिसंदी आहे। छॾ जान पुलिस मोल ॾिसंदी पुलिस सां विढ़ंदे ऐं ही पुलिस खे वञी ठोकींदे। अरे अब्बा खुदा खुदा कर ऐं इहा खणी हिन ॾाइण खे ठोक त घटि में घटि इन जे ठका सां मुंहिंजा कन त ठरनि न। वञे पुलिस सां ईअं ई मुंहुं ॾे छा कंदी तोखे? वधि में वधि गिरफ़्तार कंदी न। ऐं मर्दा मुंहुं पियो ॾिजाए। वञा थो कन ई खाई वई आहे पयो अचे हिते रिपीटर ॻाल्हायां थो न त ॾिसां छा था चवनि। मोमल त दिलि में न कर वञ हाणे। छा थियो आहे सूबेदार? कासिम 12 बजे माण्हुनि ते हमलो कयो आहे। कासिम 12 बजे माण्हुनि ते हमलो कयो आहे? चए छा थो? हा बगन ऐं पीरल अस्पताल में आहिनि। सूबेदार असांजो तकरार हलंदड़ आहे। थी सघे थो त इहो केस कूड़ो हुजे। कूड़ो या सचो ॿाहिरि कढेसि। ॻाल्हि ॿुध सूबेदार कासिम घर में कोन्हे। ही सोढल
सच ॻाल्हाइण सिखियो आहे, सच। त पोइ पेश करींसि थाणे। पेश न पियो न त घर ते रेड करे गिरफ़्तार कबुसि, या तूं एवज़ में गिरफ़्तार हूंदे। अचो। कासिम बहराम जे माण्हुनि ते हमलो कयो। हमलो त कई। तोखे बि रोअण सदाई नक ते आ। दादन खां सवाइ ईअं थी नथो सघे। दादन जी ॻाल्हि न ॿुधई? अम्मा अम्मा मां दुकान जो वखर आहियां। ईअं न चओ। सारंग खां सवाइ ॿियो कंहिंजे लाइ न दादन सोचियो आहे न मूं। कंहिं वटि विया आहियूं या के ॿिया रिश्ता आया आहिनि जो पाण खे दुकान जो वखर थी सम्झी? मामी त बार बार चुकाइण थी अचे न अम्मा। धूड़ वञी पाए कुझु न वरंदुसि खलल खां सवाइ। मां खलल न चाहींदुसि, पर जेकॾहिं गाटे में पइजी वियो त मुंहुं ॾेई वठंदुसि। अलाह कंदो त आफ़तूं टरियल हूंदियूं पुट दादन। कमल, तूं दिलजाए कर, न ॻार पाण खे, न लॼाए मूंखे। मूं कीअं लॼायो आदा? ज़माने जी ॻाल्हि कयमि। ज़िंदगी में लाहा चढ़ा ईंदा रहंदा आहिनि। मां न चाहींदुसि त तोखे का तकलीफ़ पहुचे या मूं लाइ को महणे आब मामिलो थिए। तव्हांजी बेहिमतीअ जे करे ईअं थियो आहे। असीं न हुआसीं सरदार। हुजो हा त छा कयो हा? कासिम काबाड़ो हुजे हा। ॿुध में कंहिंजी बाह मरोड़े सघिया आहियो? असां वसा न घटायो आहे सरदार। हाणे जिते बि मिलियो न उते ई पूरो हूंदो। पगन ऐं पीरल जो बचाव थी वियो आहे। काफ़ी शिरा लॻा अथनि। कासिम खिलाफ़ केस दाख़िल करायो आहे ऐं दादन ऐं शफ़न वारनि ने न्यापो कयो अथमि। उहे ईंदा? ईंदा छो न ईंदा? बिरादरी आहे, इज़त कंदा आहिनि। पर सरदार असां खां छा थो थिए, छा नथो थिए? उनखे न लेखींदा। मां नेक मर्द बि घुरायां थो। सरदार जी औताक में अची तिखो बि ॻाल्हाइनि ऐं हमलो बि कनि। बेइज़ती न आहे। मां त बर्दाश्त कंदुमि, पर हू कंदा? ठीकु आहे सरदार, असां हर हुकुम जा ताबेदार आहियूं। जेसी ताईं सबक न सिखंदा तेसी ताईं कासिम वारा साथ में न ईंदा। तव्हां उन्हनि खे ॿधी विहारियो आहे। छॾियो छाजे लाइ उन्हनि खे? घणी दुश्मनी बि ख़राब आहे दादा न। हेॾी दुश्मनीअ खां पोइ ॿी कहिड़ी दुश्मनी चइबी? नियत अथनि दादा न। नियत बंदूक नाहे डॉक्टर सतार। जो अलू वलू वारनि खे लॻे उन्हनि जो मन वधी वियो आहे, तॾहिं था बार बार अचनि। तॾहिं त शहर वञा पियो। माना त मां सही हुयुसि त तूं डॉक्टर सतार डिॼी थो। शराफ़त डिॼंदी आहे दादा न। माना त मां बदमाश आहियां। मुंहिंजो इहो मक़सदु न हो। मां झेड़े ऐं फशीरे खां लारायां थो। केरु वेही रोज़ रोज़ इन रगड़े खे सहे? सर तव्हां जहिड़ा बि माण्हू मायूस थी वेंदा त हालतूं केरु तब्दील कंदो? माण्हुनि जी सोच केरु तब्दील कंदो? यार इन ये बहस खे छॾे ॾे। छॾियां थो सर, पर इहो ज़रूर चवंदुसि त ॾींहुं मों ॾीओ ॿरंदो आहे। जावेद, असुल में सतार कक थी पियो आहे। कक कीअं न थिए? हालतूं ॾिसे पियो न दादा न। मोह ॾियणु सिखबो आहे। हिम्मत कबी त खुदा बि हामी ऐं साणी थींदो आहे। दादा न तव्हां बहराम खान सॾायो आहे। मूंखे मतां भलियो आई कामिल? न, शफ़न खे चई आयो आहियां। तोखे ॻोल्हींदे ॻोल्हींदे हिते आयो आहियां। कासिम सरदार बहराम खान जी औताक में हमलो कयो आहे। हमलो? सो बि औताक में? हा, जंहिंमें बगन ऐं पीरल सख़्तु ज़ख़्मी थी विया आहिनि। ठीकु आहे,
तो पोइ तूं हल मां ॾिसां थो। ठीक तू बेशिकला नथो मुड़ी महाराणो नया मसाद ॿुथ ॾिठो थई राणो थो समझी पाण खे ॾिठो घणनि खां चङो आहे मसाद ने कबूल नथो पवां त बस भला फ़क़ीर खे सलाह त कर त वेहंदे न त दिल ॾंभी ॾिसां चई चई थकिजी पिया तूं जीवा साॻी कर अॼु तुंहिंजो कमु तमामु कंदसि हिते पी मसाद थाणो तूं पंहिंजे मसाद खे मारींदी मार मार ही सिर कुर्बान न धनु दमाली हूंदो न मसाद ला धिका खाईंदो मां चई थी वञ न त हणंदी सैं धनु खे पक्का न मसाद भोग थी करे गुमकर पंहिंजी भोले जहिड़ी शिकिल त केर सुञाणींदी कोन मां इहो जाई बि हणंदी आहियां छा अहिड़ी हणंदी सैं जो न लभंदी साह न सत घाणो खे तो बेज़ार कर घाणो धड़की आ ये धड़की ना है मसाद हथ हेठ कर वञा तो सा नाराज़ आहियां किटी आ तो सा धन धमाली जी दाणो दा किटी किटी हल हिक अधर या थाणो सा खिशकी घाणो धड़की आ धड़की ना है अॼु तो खे न थले ते न पुरियो न त मूंखे थाणो न छॾिजे बदनाम करे मारते बेईमान वञा तो मसाद मां फ़क़ीर वेही न वञे अन्या वेहंदे हां शफन सरदार जो न्यापो आयो आहे हलणु घुर्जे चाचा सरदार सदा कहिड़ो सुठो हलियो आहे जो हुन जे सॾ ते हलूं भली सुठो न हले शफन पर हलणो पवंदो छो हलणो पवंदो फर्ज़ आहे छा शफन फर्ज़ इन ये करे आ जो हू असांजी बिरादरी जो सरदार आ संदस ओताक ते हमलो असांजी बिरादरी जी बेइज्जती आ गुलण ऐं खथूरियो सही आहिनि शफन हा न सरदार लाइ न सोचबो आहे त शहबाज जी बिरादरी हला करे असांजे घरनि में काहे पवंदी चाचा घर में काहीं दो जो असां दफन थी आऊं बाबा कमज़ोर सम्झंदा पाण खे नेक मर्द बि घुराया अथसि हलणु ज़रूरी आहे शफन चाचा असीं त हलूं पर घटि में घटि रेसो असांजे मथां बि दात रखे न हथ त न रखे पर मारो त न थिए न इहो सभिनि जी आॾो चइबुसि थी सघे थो अॻिते असां सां चङो हले चाचा पाणीअ खे खीर करे विलोड़ींदे न मखण न निकिरंदो शफन मखण भले न बि निकिरे दुनिया सम्झंदी शहबाज जी बिरादरी सम्झंदी त राज बहराम खान सां आहे खथुरिया ॻाल्हि त ॿुध मुंहिंजी असां जेल वञूं अस्पताल पहुचूं कॾहिं पहुतो ज़मानत ते आयो आहे कॾहिं आयो आहे अस्पताल असांखे पुछण त मूं आहो बचायो उन वक़्तु सरदार न आहे छा जॾहिं पाण ते थी अचसि त मां सरदार आहियां मुंहिंजे सॾ ते अचो छॾी इहे मायने वारा मेणा शफन हलबो हा हलबो बिल्कुलु हलबो जीअं चवेव तीअं निकिरी पइजो ठीकु आहे चाचा ठीकु आहे पहुची वेंदासीं बसि न हाणे ठीकु आहे सरदार डीएसपी छा पियो चवे बहराम जी बिरादरीअ में ताव हाँ, बहराम जी बिरादरी में आता डेडरी जुकाम मौला जो शान अरे बहराम जी ओताक ते कासिम संदस गार्डन के घेर ॾेई आवा बाबा साईं केड़ी आसमान के छिक अची वई पर एक सरदार जी ओताक चरिया असां जे सरदार के बाबा साईं अगवा कयूं इहा नंढी ॻाल्हि ही परवेज खान जो अगवा थियण सरदार तव्हां खां विसरी वियो न विसरियो आहे पोइ चओ आहे न डीएसपी साहब खे दातन असांखे दाबा ॾेई विया सो असांजी ओताक ते इहा घटि ॻाल्हि आहे पर हुन त फायर कया आहिनि फायर ॿ गन पीरल ज़ख़्मी आहिनि बाबा साईं चङाई असुल चइजे ई न असीं जे गड़बड़ कयूं हा त दादन फायर करे हा ऐं जे फायर करे त पोइ ये दादन के साह नाए गोर इहो त तव्हां था चओ न मूं घुरायो आहे जबारी मंठार खे त दादन खे सेखत लाइ ऐं बादल खे बर्फी खाइण लाइ अग में मीरल पोइ बादल
आखिर में दादन जेको हुकुम बाबा साईं। अस्सलाम वालेकुम सरदार साईं। वालेकुम अस्सलाम। सरदार साईं, बहराम खान जी बिरादरी में ताव आ। सरदार, इन लाइ बिरादरी वारनि खे सुजाॻ कयो। छा लाइ त? बिरादरी जो तकरार ॿीहर कर खणी सघे थो। हा सरदार, थोरो एहतियात ज़रूरी आहे। रिजण आया आहियो। न गोर, एहतियात ज़रूरी आहे। असांजे माण्हुनि या असांजे सरदार ते को न हथ खणे त इहा असांजे बिरादरी जी बेइज़ती आहे। सरदार, ईसण जे अर्ज़ ते कन ॾियो ऐं बिरादरी वारनि खे घुरायो ऐं चओ हिकर पंहिंजा विछा विसारे ऐं बिरादरी लाइ कुझु सोचियो। अनवर सही थो चए सरदार साईं। जेकॾहिं न बिरादरी अहिड़ी तरह सोचनि त आईंदा इहे तकरार ई कोन थियनि। पंहिंजी बिरादरी जी कर बिरादरियूं थो पाण में ठाहे। गोर जी सरदार। सोढल कासिम ऐं ॿियनि सां गॾु नेकमर्दनि खे घुरायो। रोज़ थो फेरे आरो सिज